अॼु सिंध यूनाइटेड पार्टी SUP जे तरफ़ां सखर खां कराची जे लाइ लॉन्ग मार्च काफ़िलो रवानो थी चुको आहे। पैदल लॉन्ग मार्च काफ़िलो SUP जे मरकज़ी अॻवाननि सैयद ज़ैन शाह, रोशन अली बुर्रो आगा कमर ऐं ॿियनि जी अॻवानी में रवानो थियो आहे, जेको 33 ॾींहंनि जो सफ़र करण खां पोइ कराची पहुचंदो, जिते हिकु वॾो जलसो थींदो। अचो त हिते मौजूदु जेके शुरका आहिनि, मरकज़ी अॻवान आहिनि, उन्हनि सां गुफ़्तगू कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि जिन खे हू खणी करे कराची लॉन्ग मार्च करण वञी रहिया आहिनि। ही सिंध मार्च सिंध जी बहालीअ जी तहरीक जो आगाज़ आहे, उन लाइ मार्च आहे। पोयनि पाकिस्तान जे दौर में ख़ुसूसन 15 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी सियासी, मुआशी ऐं समाजी तरह सां बर्बाद करे छॾियो आहे, जंहिंजे करे सिंध जो माण्हू इंतिहाई तकलीफ़ में गुज़ारे पियो ऐं सिंध जूं सरहदूं गैर महफ़ूज़ थी वियूं आहिनि। न सिर्फ़ु सिंध खे विराइण जूं साज़िशूं पई थियनि, पर सिंध में गैर मुल्की वसाइण लाइ ज़रदारी पंहिंजी पूरी तवानाई पियो करे। त इन पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका सिंध लाइ नासूर थी आहे, इन जे ख़िलाफ़ु अवाम में जागरता फैलाइण लाइ त सिंध जी कीअं तबाही थी आहे ऐं अवाम खे तयारु करणु त इन्हनि जी निकाली लाइ तयारु थियो। सिंध जी निजात पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध मां पाट पटण मां। फ्लड जा बि इशू रहिया आहिनि, करप्शन पाकिस्तान जो ॾेवालो ज़रदारी कढी वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी 15 सालनि खां वठी सिंध में करप्शन जो जेको अमाज़िया बणी आहे, उन जा जेके बि हिते नुमाइंदा आहिनि, उहे सभु सिंध दुश्मन ऐं बेईमानीअ जी अलामत थिया आहिनि। उनजे करे मजमूई तौर ते जेके बि इशूज़ ईंदा मईशत में ऐं सियासत में, पॉलिटिकल करप्शन में, उहे असांजूं एजेंडाऊं आहिनि। ऐं 33 ॾींहंनि जो मार्च आहे, जेको सखर खां लाड़काणू, लाड़काणे खां सेवण, उन खां पोइ नवाबशाह खां थींदो हैदराबाद, पोइ सिजावल ऐं ठटे खां 19 मार्च ते कराची प्रेस क्लब ते पहुचंदो। ॾिसो, 15 साल पीपल्स पार्टी जी बदतरीन करप्शन जे हवाले सां सिंध खे तबाह कयो आहे। मुआशी तौर ते तबाह कयो आहे, सियासी तौर ते तबाह कयो आहे, समाजी तौर ते तबाह कयो आहे। हथ सां ॿोॾ हाणे हिन वक़्तु बि तव्हां ॾिठो हूंदो त लखे माण्हू दरबदर आहिनि, कैंपुनि में मौजूदु आहिनि। हिन वक़्तु वरी नओं जेको हिननि PDM सां मुआदो कयो आहे, डिजिटल जेकी आदमशुमारी तहत सिंध खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे। ऐं सभु जेके सिंध जा सूर आहिनि, असां ॾिसूं पिया त मुसलसिल जेके अफ़गानी गैर मुल्की लखनि जी तइदाद में हिते अचनि पिया, उन्हनि खे डोमिसाइल इशू कयो पियो वञे, शनाख्ती कार्ड इशू कयो पियो वञे। त सभु जेके सिंध जे लाइ मुसीबतूं ऐं मुश्किलातूं आहिनि, इन जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। ऐं पीपल्स पार्टी सिंध खे यरगमाल बनाए रखियो आहे ऐं मुल्क जी इस्टेब्लिशमेंट उनजी सहकारी आहे। हिन मार्च जे ज़रिए सॼी सिंध में इहा हौसलो ऐं हिमत पैदा कंदासीं। जेके माण्हू मायूस वेठा आहिनि, लातल के वेठा आहिनि, इहे असां दावत खणी निकिता आहियूं, कार ख़ैर आहे त माण्हुनि खे इहा अपील कंदासीं त निकिरो हिननि ज़ालिम हुकुमराननि जे ख़िलाफ़ु, जिन मुसलसिल सिंध खे तबाह कयो आहे, इक़्तिसादी तौर ते तबाह कयो आहे, समूरा इदारा तबाह थिया आहिनि। उन करे हिन हवाले सां जॾहिं असां निकिरंदासीं सखर खां कराची ताईं, त अवामी समुंड जेको हूंदो, लखनि जी तइदाद में माण्हू गॾु थींदा ऐं उमेद था कयूं त वॾो इनकलाब ईंदो। अॼु SUP जो लॉन्ग मार्च सखर खां कराची ताईं 1 महीनो 3 ॾींहंनि जो लॉन्ग मार्च आहे, जंहिंजा मुतालबा इहे आहिनि त जेके ॿोॾ मुतासिरीन घरनि खां दरबदर कया विया आहिनि, उन्हनि खे फौरी तौरु उन्हनि खे घर ठाहे ऐं उन्हनि जी जेको नुक़सानु थियो आहे उन जो अदालो कयो वञे। उन खां पोइ जेको इहे महांगाई जो बाहि ॿारी वई आहे PDM हुकूमत पारां, उन्हनि जे महांगाई जे ख़िलाफ़ु आहे ऐं बदआमनी जे ख़िलाफ़ु आहे। सियासी बदआमनी जेका थिए पई उन जे ख़िलाफ़ु आहे। जेके इलेक्शन में धांधलियूं थियनि थियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे। अॼु जेको SUP जो पुरअमन लॉन्ग मार्च जेको सिंध जे मसइलनि ते आहे ऐं ख़ासि तौर ते ॿोॾ मुतासिरनि खे बहाल कराइण जे लाइ, आदमशुमारी जे लाइ जेके बि सिंध जा बड़ मसइला उन्हनि जे इशू ते खयो वियो आहे ऐं सखर खां कराची ताईं पैदल मार्च साईं ज़ैन शाह जी अॻवानी में थी रहियो आहे। इन जी असीं सभु क़ौम परस्त पार्टियूं भरपूर हिमायत कयूं था ऐं हर क़दम ते हिननि सां गॾु हूंदासीं। ऐं असां इहो ॿुधाइण था चाहियूं त हाणे जेका आदमशुमारी डिजिटल आदमशुमारी नाले ते कई थी वञे, 2017 खां पोइ वरी आदमशुमारी 2027 में थियणी आहे, पर हिकिड़ी सोचियल सम्झियल साज़िश जे तहत सिंध जे माण्हू खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ डिजिटल आदमशुमारी कराई थी वञे, जंहिंमें अफ़गानियुनि खे वोट जो हक़ बि ॾिनो वेंदो, शिनाख्ती कार्ड बि ठाहे ॾिना वेंदा।
इन जे करे सिंध जा माण्हू जी अक़लियत में तब्दील थियनि, सिंध जो नौजवान बेरोज़गार थी वञे, सिंध जा माण्हू हिते नौकरियुनि लाइ तरसनि। मां सम्झां थो त सिंध जूं हालतूं क़याम पाकिस्तान खां वठी अॼु ॾींहं ताईं एॾियूं ख़राबु न रहियूं आहिनि, एॾियूं तकलीफ़ ईंदड़ न रहियूं जेकियूं हिन वक़्तु आहिनि। अमन अमान जो मसइलो आहे, महांगाई, इहे माइनर शयूं, पर हींअर सिंध खे नयूं जाली सेंसस करे ॾिसो 2007 में आदमशुमारी थी आहे, 2017 में थी आहे, वरी 10 सालनि में 2027 में थियणु घुरिजे, पर हिननि ज़बरदस्ती सिंधी माण्हुनि खे अक़लियत में करण जे लाइ, इहो छो त सिंध में जेको अफ़गानी आहे, जेको धारियो आहे, बर्मी आहे, बंगाली आहे, अलाए किथां किथां जी लोध आहे, उन्हनि खे शामिलु करे सिंधी माण्हुनि खे अक़लियत में ॾेखारे, त पोइ असां इन पोज़ीशन में बि न हूंदासीं जो क्लेम करे सघूं त असां अक्सरियत में आहियूं। सिंध जो आवाम पीसजे थो, महांगाई, बदअमनी, बेरोज़गारी या मुआशी बदहाली सभिनी जे जेको ख़िलाफ़ु असीं जेको आहे अॼु निकिता आहियूं। 33 ॾींहं पहिरें पंधु कराची पहुचासीं, उते लखे माण्हुनि जे लखे माण्हुनि सां गॾु सिंध जे गादी वारे शहर में वेही करे उन मुनाफ़िक हिन ज़ालिम हुकुमरान जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कंदासीं। पहिरें त मां जेको आहे सो हिन पार्टी खे जस पेश कंदुसि जो हिन जेको आहे सो शांति वारे माहौल में उन खे जेको आहे सो असां माण्हुनि खे जाॻाइणु, उजागर करणु ऐं तहरुक हिकिड़ो पैदा करणु तमामु हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। इन करे असां पाण हिन में शरीक थिया आहियूं। तव्हां ॾिसंदव त हिन सिंध में जेको आहे सो न रूल ऑफ लॉ आहे ऐं ना ई वरी जेको आहे सो पंहिंजो बीका जेको आहे हुकुमरानी ज़ाहिर थी थिए। सुबुह जो वञो त मार्केट में हिकिड़ा रेट आहिनि, शाम जो ॿिया आहिनि, मंझंदि जो ॿिया आहिनि ऐं इहे माना जीअं न कंहिं मुल्क जूं जंगी हालतूं हूंदियूं आहिनि, हिते सॼो सिस्टम सिंध में इहो लॻो पियो आहे। रिफ्यूजीज़ ॾिसो, असां वटि लखे माण्हू जेको आहे सो अफ़गानी अची विया आहिनि। असां पंहिंजी धरतीअ ते रोज़ ब रोज़ जेको आहे सो माना घटिबा वञूं था ऐं ॿिया माण्हू वधंदा वञनि था। तंहिंजे करे हीअ जेका हुकुमरानी जेको आहे सो धुर आहे, वधि में वधि असांखे जेको आहे सो असांजे वतन जे माण्हुनि खे नुक़सानु पहुचाए रही आहे ऐं इन मामले में असां हिन जेको आहे सो पैदल मार्च जी फुली सपोर्ट कयूं था। बिल्कुलु ही जेको लॉन्ग मार्च आहे जेकी गुज़िश्ता 15 सालनि खां करप्शन, महांगाई जे करे ऐं जेको सिंध जी सियासी, माशी ऐं समाजी तबाही थी आहे, हुन जे ख़िलाफ़ु असां लॉन्ग मार्च था कयूं। त जेको सिंध जा माण्हू आहिनि हाणे उहो महांगाई जे करे तबाह थी चुका आहिनि, माण्हू बदहाल थी चुका आहिनि ऐं जेकी इस्टेब्लिशमेंट आहे हिन हुकूमत खे वधीक मज़बूत थी करे, बजाय जो एहतिसाब थियण जे हिन खे वधीक मज़बूत था कनि। हिन जे मथां जेका नैब जा केसिस हुया उहे बि माफ़ था कया वञनि। त असां चऊं था त पीपल्स जेको सिंध जो आवाम आहे हिन जो छुटकारो पीपल्स पार्टी जेकी पीपल्स पार्टी आहे हुन जे छुटकारे सां। जी नाज़रीन, अवां SUP जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणो त सिंध में महांगाई, बदअमनी, बेरोज़गारी इंतिहा ते पहुतल आहे, करप्शन जो को हिसाब न आहे, हर जॻह ते करप्शन हली रही आहे, ॿोॾ मुतासिर दरबदर आहिनि। उन्हनि समूरनि मुतालबनि खे खणी कराची वञूं पिया त जीअं अवाम में जागरता पखेड़े सघिजे। कैमरामैन रज़ाक सोलंगी ऐं सलाउद्दीन समेजो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।